की प्रभु मुझको पियास है, दर्शन तेरे की प्रभु मुझको पियास है, दर्शन तेरे की प्रभु मुझको पियास है, दर्शन तेरे की प्रभु मुझको पियास है, 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 दर्शन तेरे की प्रभु मुझको पियास है, दर्शन तेरे की प्रभु मुझको पियास है, प्रेम आवेश आवे नैनों से नीर जावे, 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 और न स्वाद भावे तुम्हारी खुवाश है, और न स्वाद भावे तुम्हारी खुआश है, तुम्हारी खुवाश है, तुम्हारी खुवाश है, तुम्हारी खुआश है, तुम्हारी खुआश है, तुम्हारी ख्वाश है, तुम्हारी ख्वाश है, ओ दर्शन तेरे की प्रभु मुझको पियास है, दर्शन तेरे की प्रभु मुझको पियास है, प्रेम तेरे की पीरा लागत है जैसे तीरा, प्रेम तेरे की पीरा लागत जैसे तीरा, प्रेम तेरे की पीरा लागत है जैसे तीरा, प्रेम तेरे की पीरा लागत जैसे तीरा, लागत जैसे तीरा, लागत जैसे तीरा, मोहे न आवे धीरा मनवा उदास है, मोहे न आवे धीरा मनवा उदास है, डुबती को तीर जैसे प्यासे को नीर जैसे, डूबते को तीर जैसे प्यासे को नीर जैसे, बालक को खीर जैसे तैसे अभिलाष है, बालक को खीर जैसे तैसे अभिलाष है, 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 दर्शन तेरे की प्रभु मुझको प्यास है, दर्शन तेरे की प्रभु मुझको पियास है, कहे पंछी होवा उड़कर दर्शन जोवा, कहते हो पंछी होवा उड़कर दर्शन जोवा, कहते हो पंछी होवा उड़कर मैं दर्शन जोवा, कहते हो पंछी होवा उड़कर दर्शन जोवा, उड़कर दर्शन जोवा, उड़कर दर्शन जोवा, तन मन के दुख खोवा यही मन आश है, तन मन के दुख खोवा यही मन आश है, तन मन के दुख खोवा यही मन आश है, तन मन के दुख खोवा यही मन आश है, यही मन आश है, यही यही मन आश है, यही मन
प्रेम सां चओ श्री राम। श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम सतनाम साखी साखी सतनाम साखी। परम आदरणीय सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजनीय योग असांजा संत महात्माऊं गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साध संगत प्रेम सां चओ श्री राम। श्री राम प्रेमीअ खे प्रेमीअ जी खूब प्यास थींदी आहे। प्यास कंहिंखे चइबो आहे जेका खुटे न, ईअं प्यास त पाणी पीअण सां लही वेंदी आहे, पर जेका दिलि जी प्यास हूंदी आहे, सची प्यास हूंदी आहे, गुरूअ जी सिक हूंदी आहे, इहा घटि न थींदी आहे। जे घटिजे त वरी सिक न आहे, उहा प्यास न आहे। प्यास ईअं हूंदी आहे जो माण्हू प्यास में रहंदो आहे ऐं प्यास उहा वधंदी वेंदी आहे, उन में कॾहिं कमी न ईंदी आहे, माना प्यास ई वधंदी आहे। जीवन में हिकु अजीब ॻाल्हि आहे। साईं जन चवंदा प्रभु मूंखे तुंहिंजी हिकिड़ी प्यास आहे। माण्हूअ खे जॾहिं भॻवान जे दर्शन जी प्यास थींदी आहे, मन में परमात्मा जे मिलण जी इच्छा थींदी आहे, ओॾी महिल उनखे ॿी काई दुनिया में ॻाल्हि न वणंदी आहे। महापुरुषनि जी संग में इहा प्यास पाण वधंदी आहे, घटंदी न आहे। संतनि महात्माउनि जो संग कजे, महापुरुषनि जे संग में वञिजे, प्रेमी माण्हूअ जो संग कजे ऐं वरी प्यास असांजी घटि थिए त वरी प्रेमीअ जो संग किथे न आहे। गुरूअ जे संग में रहंदे गुरूअ जी भक्ति पाण वधणु खपे, घटणु न खपे। परमात्मा जे संग में रहंदे उहा प्यास वधणु खपे, घटणु न खपे। जेॾी महिल प्यास घटिजंदी त भॻवानु हली वेंदो। स्वामी राम सुखदास हिकिड़ी ॻाल्हि चवंदो हो, उनजो हिसाबु कीअं हूंदो, चवंदो भई जेकर सम्झो भई किथे प्यास आहे उते भॻवानु आहे की न आहे, ऐं सम्झो किथे भॻवानु आहे उते प्यास आहे की न आहे, उबतो सुबतो सुवालु कंदो सम्झण जे लाइ। जवाबु आहे जिते प्यास हूंदी आहे उते भॻवानु हूंदो आहे, ऐं जिते भॻवानु हूंदो उते प्यास हुजे अलाए न हुजे। हर को चाहींदो आहे भॻवानु हुजे, पर न। जे भॻवानु हूंदो त प्यास गुम थी वेंदी। सम्झो भई कोई प्रेमी आयो त हाणे ॾाढी सिक हुई, दिलि हुई भई हुन सां जेकर मिलिजे ॻाल्हाइजे, हाणे मिलियो त ॻाल्हि पूरी। मुंहुं मुख ॾिठो दुख, या ॾिठो मुख थियो सुख। भई मुंहुं ॾिठोसीं थियो सुख, हाणे ॻाल्हि पूरी थी वई। हाणे वरी कंहिं ॻाल्हि जी घुरिज कान्हे, प्रेम सां चओ श्री राम। जेकर मुख ॾिसण सां माण्हूअ जी उहा प्यास लही वञे त उहा प्यास वरी कूड़ी आहे न कच्छी आहे, पकी न आहे। सची प्यास हूंदी आहे उहा पाण वधंदी वेंदी आहे। जीअं भई बाहि में सम्झो केरु गिहु विझे त बाहि वधंदी की घटंदी? केतिरो गिहु विझूं जो बाहि जो पेट भरिजी वञे, केतिरियूं लकड़ियूं विझूं जो न बाहि जो पेट भरिजी वञे, थींदो? जेतिरियूं खपेव बाहि में लकड़ियूं विझो। 7 शयूं आहिनि, इहे 7 बुखियूं ई बुखियूं हूंदियूं आहिनि। राजा राज न रजणो, समुंड न रजणो, वार भिखे को भीख न रजणो, काल न रजणो, मार बाहि न रजणी जार। हा 7 मूंखे यादि कान्हनि, ईअं त मां पाण न ॻोल्हियूं, पर सम्झो मूंखे यादि नथियूं अचनि। पर तीअं प्यास आहे, इहा घटिजणु खपे की वधजणु खपे? जेकर प्यास घटिजी वञे त प्यास न आहे। प्यास उहा शइ थींदी आहे जेका वधंदी वेंदी आहे। प्यास माना भई प्रेमीअ जी सिक सम्झो। 3 ॻाल्हियूं आहिनि, सिक सॼणु ऐं सूर, मिड़ई अखर हिकिड़ो। ईअं बि चवणु कूड़ जो सिक हुजे ऐं सॼणु न मिले। ये सिक आहे, साईंअ जी सिक आहे, उहा सिक वधंदी वेंदी, वधंदी वेंदी, एतिरी वधी वेंदी जो उहा सिक वधाए वधाए उन परमात्मा खे पंहिंजे अंदरि समाए छॾींदी। सिक में कहे टेऊं सिक में रहां मां सदाईं, उन सिक में मां सदाईं समायो पियो हुजां। सिक खां ॿाहिरि निकिरण वारी ॻाल्हि काई न हूंदी आहे। प्रेम सां चओ श्री राम।
प्रेम आवेश आवे, नैनों से नीर जावे और न स्वाद भावे, तुम्हारी ख्वाहिश है। ॿी काई ॻाल्हि वणे कोन थी, तुंहिंजी हिकिड़ी ख्वाहिश आहे। प्रेम तेरे की पीरा लागत है जैसे तीरा। तुंहिंजे प्रेम में ॼण मूंखे भाई उहा तीर था लॻनि, मां सदाईं तोखे ॾिसंदो ई रहां, तुंहिंजी यादि में सिकंदो ई रहां, तड़पंदो ई रहां। ईअं हिकिड़ो रजब महाराज थियो आहे, या रविदास रजब थियो, अलाए यादि बि नथा, भुलिजी वेंदा। माउ चएसि त वञी भॻवान जी भक्ति कर, रजब थियो आहे। पए ते फरीद साहिब, हा फरीद साहिब थियो आहे। माउ चएसि त वञी तूं भॻवान जो भॼन कर, ऐं भॻवान दर्शन ॾिनई, पोइ अचजांइ, पहिरीं न अचजांइ। ठीकु आहे, वियो त ॾाढी बुख लॻसि, वठी आयो घर। माउ जी बुख लॻी, अची भॻवान जो दर्शन कयई? चई न, चई रोटी कान्हे। ऐं भॻवान जे भॼन खां सवाइ, भॻवान जे दर्शन करण खां सवाइ ईअं हलियो ऐं रोटी खाई, रखी आहे ॼण रोटी, हल रोटी कान्हे, पहिरीं भॻवान जो दर्शन करे, जेसिताईं दर्शन न करे तेसिताईं रोटी न मिलंदी। भॻवान जो दर्शन चई, माउ कई ईअं, पर माउ साईं खे माताऊं बि पकियूं हूंदियूं, पर वीचारी खे हो कुझु न, भले ॿार खे कीअं टारे, हुन जी ॻाल्हि पकी करे ॿई कम थी वञनि, भॻवान जे भॼन में लॻे। ख़ैर भॻवान जो दर्शन हिन करणु लॻो त साईं मन में भई आख़िर मन पाण खे ऊंधो लटकाए छॾी वण ते, त कांग आयो, ठुंगाणी खाइनिसि पिया। चई भले मुंहिंजो मांस खाओ, जितां वणेव उतां मांस खाओ, मथे मां खाओ, मुंहं मां खाओ, पर हीअ अखियुनि सां, अखियूं मुंहिंजूं न खाइजो, छो इन जे मूंखे भॻवान जे दर्शन जी प्यास आहे, जो दर्शन कयां पोइ भले अखियूं बि खाइजो। ख़ैर भॻवान जो दर्शन हिनखे मिड़ई थी वियो। भॻवान चयसि वर घुर, चई बसि मूंखे इहा ई तुंहिंजे सिक में, तुंहिंजे प्रेम में सदाईं रतो पियो हुजां, रुअंदो रहां, तोखे यादि कंदो रहां, तोखे ॿाॾाईंदो रहां, तोखे पुकारींदो रहां, तुंहिंजी सिक में कोड़ा ॻारींदो रहां। ईअं चयसि, कोई ॻाल्हि न। भॻवान चयसि तथास्तु, कोई ॻाल्हि न। आयो माउ वटि, माउ चयसि त पोइ भॻवान दर्शन कयई? चई हा। चई हा लॻे थो कयो अथई, पर भॻवान तोखे चयो हूंदई न घुरिजे की खपई, पोइ छा घुरी? चई ही घुरियमि, चरियो ई आहे। घणा दफ़ा भॻवान खे असरु ॿियो कंदे, और हाणे वञ वरी भॻवान जो दर्शन कर। भॻवान खे चईसि त तूं मुंहिंजी यादि में मूंखे पुकारींदो रह, मूंखे सॾु कंदो रह, आऊं त वञी मौज वेठा अञा पियो पुकारींदुमि छा? ऐं तोखे केसि ताईं यादि कयां? तूं मूंखे यादि कंदो रह, तूं मुंहिंजी यादि रख, तूं मुंहिंजी सिक में मूंखे सिकंदो रहो, बाक़ी मां सिकां ईअं न हुजे, जेॾी महिल यादि कयां तूं अची वञ। भॻवान चयसि मूंखे इहा बि क़बूल आहे। भॻवान खे त कोई फ़र्क़ु हूंदो ई न आहे, चई तूं यादि करी या मां यादि कयां, कहिड़ो फ़र्क़ु पवंदो, मां त हमेशह यादि कंदो आहियां, चई न चई, प्रेम सां चओ श्री राम। मुंहिंजो त आहे ई कमु, मां त कॾहिं भुलाईंदुमि ई न, पर तूं चईंदो त मूंखे इहो बि क़बूल आहे, मां तोखे यादि कंदो रहंदुमि, तोखे पुकारींदो रहंदुमि, तोखे सॾु कंदो रहंदुमि, तुंहिंजे यादि में वेठो हूंदुसि, तोखे सदाईं पियो यादि कंदुसि। फरीद साहिब खे मां वटि अची, हा ॾिस हाणे इहो सुठो कई न, हाणे भॻवान यादि कर, मूंखे बि दर्शन थींदो न। चई हाणे वेही खा, वेही भॼा भॻवान सां। मिड़ई चवण जी ॻाल्हि आहे, प्रेम सां चओ श्री राम। भॻवान जी सिक, परमात्मा जी सिक, गुरूअ जी सिक, इहा घटि न थियणु खपे। घटि थी त माना इहा ॻाल्हि ख़राबु आहे। प्रेम सां चओ श्री राम, छो जो उहा सिक ई असांजो आधार आहे। डुबते को तीर जैसे, प्यासे को नीर जैसे, बालक को खीर जैसे, तैसे अभिलाषा। जीअं हिननि खे इच्छा हूंदी आहे त इहे शयूं मिलनि थियूं, मूंखे प्रभु तुंहिंजी सदाईं अभिलाषा आहे, इच्छा आहे, तूं मूंखे मिलंदो हल। अहिड़ो हाल थिए न, कहे टियों पंछी हुआ, मां हिकिड़ो पखी थी करे उॾामी करे अचे थो, तोखे अची दर्शन कयां, तन मन जा दुख, इहे मुंहिंजे मन में इच्छा आहे, मां सदाईं तोखे यादि कयां पियो। इहा ई मूंखे हिकिड़ी ॻाल्हि हुजे। उहो अलाए केॾा भॼन निकिरी वञी, भेरे में कढियुमि त सही, साजन के वरे माही लूटा में बाग सारा।
साजन के विरह माही लूटा मैं बाग सारा। है ये थोड़ी हाँ वो भी आए पर भैरवी में ही आओ जो अच्छी हो, चिंता न करो। 1 to 1। साजन के विरह माही लूटा मैं बाग सारा। साजन के विरह माही लूटा मैं बाग सारा। साजन के विरह माही, साजन के विरह माही लूटा मैं बाग सारा। साजन के विरह माही लूटा मैं बाग सारा। 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 साजन के विरह माही, साजन के विरह माही लूटा मैं बाग सारा। साजन के विरह माही लूटा मैं बाग सारा। आशा का त्याग किया, तृष्णा को तर्क दिया। आशा को त्याग किया, तृष्णा को तर्क दिया। आशा का त्याग किया, तृष्णा को तर्क दिया। आशा को त्याग किया, तृष्णा को तर्क दिया। तृष्णा को तर्क दिया। तृष्णा को तर्क दिया। खोजन लगा सुतिया, खोजन लगा सुतिया। खोजन लगा सुतिया। खोजन लगा सुतिया। खोजन
के संसार विकार हर के आगिन में जल के संसार विकार हर के आगिन में जल के संसार विकार हर के आगिन में जल के संसार विकार हर के पावन अक्षर सुमर 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 के पाऊं परम पियर पावन अक्षर सुमर के पाऊं परम प्यारा जन के वीर माही में बाग सारा साजन के विरह माही लूटा में बाग सारा जो नीरब गर्मी ना तैसे हमार जीना क्यों नीरव गर्मी न कैसे हमार जीना जो नीरब गर्मी ना तैसे हमार जीना क्यों नीरव गर्मी न कैसे हमार जीना तैसे हमार जीना कैसे हमार जीना भावे न खान पीना 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 कहते कर पुकार भावे न खान पीना कहते कर पुकारा साजन के वीर माही लूटा में बाग सारा साजन के विरह माही लूटा में बाग सारा भगवान जी भजन में भगवान जी याद में ॿियो कुझु न वणे है न रीचेक थींदो आहे रीचेक माना भई असांखे भगवान जी सिक आहे की न आहे असांखे भगवान जी सिक आहे की न आहे चई हर कोई चवंदो आहे चई पोइ जेॾी महिल कंहिंजो न भई ॿारु ॿाहिरि वेंदो आहे हुनखे रोटी न वणंदी आहे तव्हांखे केॾी थियो रोटी न वणे भावे न खान पीना टे कहे टेऊं कर पुकारा असांखे भॻवान जी न उहो यादि न आहे न सिक न आहे न प्रेम न आहे ईअं चवण में आहे सह सुभाउ हा भई भॻवानु हा भॻवान जी आहे सिक बाक़ी ईअं आहे न जे हुजे मूं तव्हांखे चयो न रीचेक करिणो पए भॻवान जी सिक तो घणा ॾींहं रोटी कोन खाधी आहे घणा कलाक पाणी न पीतो त भई मूंखे भॻवानु न मिले त मस्ती खोड़कंदा आहियूं हिकिड़ो संत आहे न मस्ती पियो ॿुधाए चई नामदेव रखी भॻवान जे अॻियां खाधो भई खा खीर पी पी खीर छॾ गुस्सो मां बि चयोमांसि खीर रखियमि हिकु कलाक ॿ टे चारि पंज छह कलाक थी विया वेठो वरी बि शुकुरु आहे 6 कलाक त वेठो मां बि खई तलवार खणी करे हणा थो चओ भॻवानु दर्शन ॾीं थो की नथो ॾीं थो की नथो ॾीं थो की न हेसि ताईं पहुतमि चई पोइ चई पोइ मुंहिंजो अलाए न ॾिया पाण खे मारे छॾिया कहिड़ो फ़ाइदो लॻी वञे धक वक रत वत निकिरी वञे लाहे छॾे खीर मुंहुं पी छॾियो खीर मुंहुं पी छॾियो न कहिड़ो भॻवान जो भॻत थियो हिकिड़ी वीचार करण जी ॻाल्हि आहे भॻवान खे यादि कजे त हुनजे केतिरी असांखे मन में सिक आहे जेतिरी सिक हूंदी आहे एतिरो ई फल मिलंदो आहे जेतिरी खंडु विझबी न न ओतिरो ई मिठो थींदो वधीक काई ॻाल्हि आहे ई न वीचार करण जी ॻाल्हि आहे जेकर भई असांखे न भॻवान जी प्यास आहे हाणे भॻवान जी प्यास आहे त ॾिसूं केतिरी प्यास आहे 302 नंबर ते हलिया हलो साजन मुझसे आन मिलो अब दर्शन की मुझे प्यासा है साजन मुझसे आन मिलो दर्शन की मुझे प्यासा
साजन मुझसे आन मिलो अब दर्शन की मुझे प्यासा है। साजन मुझसे आन मिलो अब दर्शन की मुझ प्यासा है। दिवस दिवस एक युग सम बीते, दिवस दिवस एक युग सम बीते, पल पल जानू मासा है। पल पल जानू मासा है। साजन मुझसे आन मिलो अब दर्शन की मुझे प्यासा है। साजन मुझसे आन मिलो अब दर्शन की मुझ प्यासा है। हिकिड़ी गोपीअ जी ॻाल्हि खणनि त पंडितनि खां पुछण लॻी, साजन बिछड़े 2 दिन भया, खाली 2 ॾींहं थिया, मैं जानू वर्ष 50, मुंहिंजे लिखे त 50 साल थी विया आहिनि, थिया 50 कलाक आहिनि। साजन बिछड़े 2 दिन भया, 2 ॾींहं माना 48 या 50 कलाक थिया आहिनि। मैं जानू वर्ष 50, भूली पूछूं पंडिता, पंडितन खां भुली करे पुछा भई दिन में कितने मास, 1 महीने में ओ 1 ॾींहं में घणा महीना थींदा आहिनि। महीने में ॾींहं में महीनो न थींदो आहे, महीने में ॾींहुं थींदा, उबतो पई पुछे भॻवान घणा महीना थिया आहिनि जो मूंखे भॻवान जो दर्शन न थियो आहे। ईअं योग वासिष्ठ में इहा ॻाल्हि सम्झायल आहे। दुख हुजे, विछोड़ो हुजे त थोरो टाइम बि घणो लॻंदो आहे, पर सुख हुजे, मिलन हुजे त घणो टाइम बि थोरो लॻंदो आहे। टाइम इहो साॻियो ई आहे जेको तव्हांजे साम्हूं आहे, ईअं घणेई फ़र्क़ु पवंदो आहे। राम भॻवान पुछो हुन खां, वसिष्ठ मुनीअ खां, तव्हां चओ था त ब्रह्मा जी केतिरी उमिरि आहे, ख़बर अथव केतिरी उमिरि आहे? 1 ॾींहं जी मां ॿुधाए सघां थो, उमिरि केतिरी अथसि मूंखे ख़बर न आहे। ईअं 52 साल जो थी वियो आहे भॻवान। सृष्टिअ जे प्रारंभ खां उत्तरार्ध में हले पियो, पूर्वार्ध माना 50 साल ब्रह्मा पूरा कया आहिनि, अञा 50 साल माना 48 साल बाक़ी अथसि, 52 साल उन जा पूरा थिया आहिनि। उहो त वरी ज्योतिष वारा मथो खपाईंदा आहिनि भई घणा ॾींहं थिया आहिनि, घणा मींहं, उन जो बि हिसाबु किताबु रखियलु आहे। इहो ज्योतिष आहे न, इहो त गणित आहे, पूरो हिसाबु कढी रखंदी अॻियां। पर सम्झो भई हिकिड़ो ॾींहुं ब्रह्मा जो केतिरो थींदो आहे, भई जेको कलयुग आहे न, वरी सतयुग, वरी त्रेता, वरी द्वापर, 4 मिलाए इहे 1000 दफ़ा थियनि। 1000 कलयुग, 1000 सतयुग, 1000 त्रेताऊं, 1000 द्वापर, इहे 4 मिलाए करे 1000 दफ़ा थी वञनि त ईअं खणी सम्झो उहो ब्रह्मा जो छड़ो ॾींहुं थींदो आहे। जो असांजो 12 महीना न थींदा आहिनि त 1000 ताईं मां चवां, पर 12000 साल देवताउनि जा, इहो सम्झो देवताउनि जो ॾींहुं वरी कीअं थींदो आहे, 6 महीने जो हिसाबु थींदो आहे न, न ईंदो आहे भई उही उत्तरायण आहे, हीअ ॾखिणायण आहे, ॾखिणायण आहे, त ईअं देवताउनि जो 1 साल न, पर 12000 साल थियनि, 12500 साल। इहे 12500 साल देवताउनि जा थियनि ऐं असांजा सम्झो इहे 1000 चौकड़ी युग थियनि, ॿई साॻी ॻाल्हि आहे, हिसाबु कयल आहे, वरी कॾहिं करे बि ॾिसजो। त एतिरो ख़ाली ब्रह्मा जो ॾींहुं आहे, वरी एतिरी राति, एतिरा 52 साल हुन पूरा कया आहिनि, बाक़ी अञा एतिरी उमिरि अथसि। चई एॾी उमिरि ब्रह्मा कंदो केॾां, माण्हू कक न थी पए जो असांजा 1000 चौकड़ी युग गुज़रनि, या देवताउनि जा बि 12500 साल थी वञनि, तंहिंखां पोइ वरी उन जो ब्रह्मा जो 1 ॾींहुं थिए। ब्रह्मा गुरु वसिष्ठ चयसि त ईअं न आहे, हीउ वक़्तु आहे, इहो हिकिड़ो ई आहे, हर कंहिंजी मनौती आहे, उन पंहिंजे हिसाब सां ठाहे रखियो आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, तुंहिंजो जेतिरो ॾींहुं हिकिड़ो ॾींहुं आहे न, उहो ब्रह्मा जो ॾींहुं आहे, उनखे भुलिजी वञ। तुंहिंजो जेको 1 ॾींहुं आहे, इन में अहिड़ा कई जुग आहिनि जेके 14 दफ़ा जीव ख़तमु थींदा आहिनि, माना 1.5 कलाक में
ॼमंदा बि आहिनि, वरी उन्हनि जा संस्कार बि जेके थींदा आहिनि, शादियूं मुरादियूं बि कंदा आहिनि, ॿार बचा बि ॼणींदा आहिनि, वरी मरी बि वेंदा आहिनि, वरी ॿियो जनम वठंदा आहिनि 1.5 कलाक खां पोइ। उहे बि पंहिंजो सभु कमु कनि था 1.5 कलाक जे अंदरि, माना हिकु ॾींहं में 14 दफ़ा उहे मरनि था, वरी ॼमनि बि था। उन्हनि जो सभु कमु थी थो वञे, तोखे हिकु ॾींहुं वधीक लॻंदो आहे, उन्हनि जे हिसाब सां घणो थियो। तीअं असांजा बि 14 जॾहिं मनू ख़तमु थींदा तॾहिं हिकिड़ो देवताउनि जो इंद्र जो जेको आहे न उहो हिकिड़ो इंद्र ख़तमु थींदो आहे, वरी 14 इंद्र ख़तमु थींदा आहिनि तॾहिं उहो ब्रह्मा ख़तमु थींदो आहे। सॼो हिसाबु 14 ते 12 ते सेट थियल आहे न, जेको हिसाबु जंहिंखे वरी सम्झ में अचे। अॻे ज़मानो हूंदो न हिसाबु ईअं रखंदा हुआ, उन हिसाब सां सेट करे रखंदा। 24 कलाकनि में कीअं सेट थियल आहे? 24 कलाक आहिनि, वरी साईं 12 महीना आहिनि, त 12 महीने रातियूं ॿधो त उहे 24 जे हिसाब सां 12 कलाक थिया, 12 महीना थिया, 12 राति जा कलाक थिया, 12 ॾींहं, ईअं 12 जो हिसाबु आहे। रुपए में अॻे 16 आना हूंदा, उनजो 8 जो 16 जो ईअं हिसाबु हूंदो। जेतिरो मणनि जो चौकड़ीअ जो हिसाबु हूंदो, 2.5 जो हिसाबु रखंदा, सभु ईअं हिसाबु ठहियलु आहे। हाणे वरी हिसाबु किताबु 0 जो हिसाबु थी वियो आहे, भई सभिनी हंधि ॿुड़ी लॻाए त कमु थी वञे। वरी हाणे थोरनि ॾींहंनि में हिते ईंदो, भई कलाक में 100 सेकंड थींदा आहिनि, हींअर थींदा 60, ओतिरो ई उनखे थोरो छिके नंढो करे रखंदा। जॾहिं अचे अञा हले भई दुनिया जी खोज, त भई 24 जो हिसाबु लॻे नथो न, 24 ऐं 24 वरी 12 तॾहिं 60 थियनि, 60 सेकंड थींदा आहिनि, ईअं हिसाबु थींदो आहे। उन्हनि जो हिसाबु बि ठहियलु आहे, पर हाणे हर कंहिंखे थोरो ॾुखियो सुखियो लॻंदो आहे त 0 जो हिसाबु सवलो थी वियो आहे हर कंहिंखे, त धीरे धीरे ईअं ठही वेंदो। भई 10 कलाक थियनि ऐं ॾींहं में 20 कलाक थियनि, या भई इन में 20 कलाक, अहिड़ो कुझु हिसाबु कंदा। छा कंदा उहो उनखे ख़बर आहे, अञा अॻिते जहिड़ी सेटिंग थिए। ऐं इहो फिरंदो आहे, कॾहिं कहिड़ी जदवल हलंदी आहे, जदवल माना इहो हिसाबु, कॾहिं कहिड़ी जदवल हलंदी आहे, कॾहिं कहिड़ी जदवल हलंदी आहे, हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो हिसाबु आहे। पर भई भॻवान खां माण्हू अलॻि थिए, उनखे यादि करे, उनजी सिक में घणो वक़्तु थींदो आहे। गुरु वशिष्ठ राम खे सम्झायो त भई त मां तोखे माण्हुनि जे हिसाब सां अलॻि अलॻि ॿुधायो। 14 दफ़ा हिकु ॾींहं में 1.5 कलाक में हिकु जीव ॼमे थो ऐं मरे थो। 90 मिंटनि जो हिसाबु आहे उनजो, 90 खां 80 में थी वेंदो, 70 में थी वेंदो, पर भई जीअं पंहिंजा 100 साल रहंदो आहे केरु सर, त उनजो 1.5 कलाक में मरंदा ॼमंदा बि आहिनि। अहिड़ा बि जीव आहिनि, ऐं असांखे उन्हनि जे हिसाब सां सॼो ॾींहुं घर वॾो न लॻंदो आहे, वरी 100 साल असांजी उमिरि आहे। तीअं ब्रह्मा खे बि इहो ई हिसाबु आहे, जेतिरो वरी जंहिंखे ॻाल्हि सम्झ में अचे। चई भई ॾींहुं ॾींहुं मुंहिंजो ईअं थो गुज़रे, भॻवान जी यादि खां सवाइ जो मूंखे का ॻाल्हि सम्झ में अचे कोन थी। जीअं भई साईं टेऊंराम वारे भॼन कंदा न, त चवंदा भई उन्हनि खे कलाकनि जी ख़बर न पवंदी, सुबुह जो सत्संग करणु वेठा, शाम थी वई। मिसाल ईअं थियो, हिकिड़े दफ़े दरिया जे किनारे ते सभिनी खे चवनि बाबा हलो भंडारो कयूं। उहो जॾहिं खिटको थियो हो, ॿोॾि आई हुई, कीअं हलो साईं। हाणे सुबुह 9 खां वठी करे शाम जो 4 थिया। चई साईं 4 थिया आहिनि, जेको खाधो ठाहियो आहे न उहो ठरी विया, माण्हू सभु उथी था वञनि। हाणे भंडारो करे वेठा आहिनि, आया इन लाइ आहिनि भई ॿोॾि कमु कोन मतिलबु ईअं को वेठा, वरी मन खे कम ते वञिणो हुजे न त पोइ करे सोचे, ऐं ॿोॾि लॻी पए केरु वेंदो वञे कम ते। ऐं ॾिठनि त भई सुबुह जो पाणी किथे हो, हिन जॻह ते, हाणे किथे परियां हली वियो आहे। तॾहिं चवनि ॾिठई केतिरो हीअं परियां अॻे हली वियो आहे। इहा संतनि जी आहे, माण्हुनि जी श्रद्धा थी, ॻाल्हि थी, सभु ॻाल्हि सुठी थी, पर भई हुनखे असां त अधु कलाक 23 थिया आहिनि, वरी 24 थिया आहिनि, वरी 25 थिया आहिनि, मिंट मां ॻणींदो आहियां, तॾहिं भई कॾहिं सत्संग जो टाइम पूरो थो थिए, ईअं लॻंदो आहे। पर भई जेॾी महिल माण्हू खे सिक हूंदी आहे, भॻवान जो प्यारु हूंदो आहे, ओॾी महिल भॼन करण में मनु लॻंदो आहे, पोइ ख़बर न पवंदी आहे। ऐं जेॾी महिल मनु न लॻंदो आहे, पोइ त साईं अञा 5 मिंट भॻवान जो नाम जपणो, 5 मिंट अञा कोन थिया आहिनि, अञा 7:30 कोन थिया आहिनि, अञा हीअं कोन थिया आहे। ईअं दिवस दिवस एक युग सम बीते, पल पल जानू मासा है। तुम बिन सारे जग के नाते, तुम बिन सारे जग के नाते, जानत में जम फासा है, जानत में जम फासा है। साजन मुझसे आन मिलो अब, साजन मुझसे आन मिलो, दर्शन की मुझे प्यासा है। साजन
साजन तुम्हारे दरस बिना यह साजन तुम्हारे दरस बिना यह दुखिया मेरा श्वास है, दुखिया मेरा श्वास है। साजन मुझसे आन मिलो अब दर्शन की मुझे प्यासा है, साजन मुझसे आन मिलो अब दर्शन की मुझे प्यासा है। कहते हो निज दर्शन दीजिए, कहते हो निज दर्शन दीजिए, कहते हो मुझे दर्शन दीजिए, कहते हो मुझे दर्शन दीजिए। मेरी यह अरदास है, मेरी यह अरदास है, मेरी यह अरदास है, मेरी यह अरदास है। साजन मुझसे आन मिलो अब, साजन मुझसे आन मिलो अब दर्शन की मुझे प्यासा है, साजन मुझसे आन मिलो अब दर्शन की मुझे प्यासा है। परमात्मा जी प्यास हूंदी आहे। जिन राम जे वक़्त में सीता रावण खणी पियो, राम वरी वण खां पियो पुछे त हे खग हे मृग विटप श्रेणी कह देखी सीता मृग नैनी किथे ॾिठा हुआ। ते जंहिंखे परमात्मा जी प्यास हो सभिनी खे न्यापो ॾींदो आहे, भई भॻवान खे कंहिं भॻवान खे न्यापो मोकिलियो, चई भाई ॾिस भॻवान खे वञी न्यापो ॾे। चई न्यापो छा अथई? चई स्त्रीपत के कर में बसे 5 अक्षर गिनले। चई भॻवान जे हथ में ई हिकिड़ो रहंदो आहे, आंगुर में घुमंदो आहे, चकर नालो अथसि। उनजो नालो चकर जो नालो छा आहे? 5 अखर गणियो, सुदर्शन। बराबरि आहे, 5 अखर आहिनि। हाणे भॻवान खे वञी मुंहिंजी प्रार्थना कर, हथ जोड़े वेनती कर त पहिरियों अखर छॾे ॾे, पहला अक्षर काट के बाकी मुझको दे। पहिरियों अखर कटे करे सुदर्शन मां सू कटे छॾ, बाक़ी दर्शन मूंखे ॾे अची। भॻवान खे जेकर कोई यादि कंदो आहे, राधा आहे भॻवान खे यादि, चई मुंहिंजो न्यापो त खणी वञो। न्यापो खणी आयो त भॻवानु अची वियुसि दर ते, दर ते अची वियुसि त वीचारी घर वेठे दर बंदि पियो। चई राधे दर खोल, दर खोले। चई केरु आई? दर खोलिया। हे हरि को तुम हरि राधे कहा वानर को पुरकाम। त चई राधे दर खोल। चई केरु आई? चई हरि। हरि जी मानाऊं वरी घणियूं आहिनि, शेर बि थींदो आहे, सांप बि थींदो आहे, ॾीओ बि थींदो आहे, न बांदर बि थींदो आहे। त चई त बांदर दर ते जो आयो, दर त हली वियो नी, बांदर दर ते कमु कोन्हे। हे को तुम हरि राधे कहा वानर को पुरकाम। चई बांदर जो शहर में कहिड़ो कमु, हली वञ। भॻवानु आहे चई हिन खे हाणे छा जवाबु ॾियां। जेॾी महिल माण्हू खे सिक हूंदी आहे, प्रेम हूंदो आहे, त ओॾी महिल वरी हिकिड़ियूं ॻाल्हियूं पंहिंजियूं अजीब हूंदियूं आहिनि। परमात्मा जी यादि उहा कॾहिं दिलि मां वेंदी न आहे, उहा सिक सदाईं रहंदी आहे। साईं जन चवनि था कहे टियों प्रभु मूंखे इहा हिकिड़ी आहे मन में आशा तुंहिंजो मूंखे दर्शन थिए। हिकु तुक ख़ाली पढ़ी था, कहे टियों दर हर दर्शन, चौथी हर दर्शन प्यासा, चौथी हरि दर्शन आशा। हाँ चौथी हरि दर्शन आशा, चौथी हरि दर्शन आशा,